असां जहिड़नि मुल्कनि में आम तौर गुर्बत जे सटियल माण्हुनि जी ॻाल्हि खे स्टोरी करे पेश करण खे अहमियत न मिली सघंदी आहे। हिते सरमाएदारनि पारां गुर्बत जे तइ कयल लकीर जे तहत गुर्बत जे मारियल माण्हुनि जे दर्दनि जो दास्तान अहातो नथो करे सघिजे। गुर्बत बुनियादी तौर तबक़ाती महरूमिन ऐं स्टेट जी लातालुकी जो नतीजो आहे। स्टेट पारां सोशल सिक्योरिटी न मिलण करे केतिरनि ई पोरियतनि जे पोरिये दौरान अपाहिज या बीमार थियण सबबि पंहिंजे ख़ानदाननि समेत दर्दनि जो दास्तान बणिजी वञनि था। अहिड़ो ई हिकु दर्दनि जो दास्तान बणियल झोल शहर जो हिकु केला विकिरो करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदड़ मुश्ताक बि हिन वक़्तु पंहिंजे 5 न्याणियुनि समेत वॾियुनि ॾुखियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सॼी उमिरि पोरियो करे हथ जी मज़दूरी करे रत खे पघर करे बचनि खे हक़ हलाल खाराइण वारे खां जॾहिं असां संदसि हाल मालूम करण वियासीं त संदसि मासूम न्याणियूं पीउ जे अहिड़ी लाचारीअ ते हारे वेठियूं। लुड़कनि सुॾकनि माहौल खे गमगीन ठाहे छॾियो। अहिड़ा त हज़ारी माण्हू आहिनि जिन जा बच्चा सफ़ेद पोशी में पलिया आहिनि, पर हिन वक़्तु पेट जे दोज़ख खे भरण लाइ ईंदड़ वेंदड़ हथनि ॾांहुं वाझाइण खे ज़हर जो ढुक सम्झनि था। अचो त उन्हनि दर्दनि जे मारियलनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। केले जी रेड़ी लॻाईंदो मुंहिंजे झोल में केलो वठण वियो शहर टंडवाल में। उते टंडवाल में इहो छो थियो, उते कराची मूंखे वठी आया। पोइ 6 महीना खनि उते कराची में दाख़िल हुउसि। 6 महीने खां पोइ वठी आया मूंखे घर पियो आहियां उन ॾींहुं वठी कट बसि। पोइ अचे थो पाड़े वारो ॾेई थो वञे, पोइ हलायूं पिया घर जो जान मिले त नंढड़ियूं आहिनि। मुंहिंजो पुटु आहे कोन जेको माना 12 कमाए। 5 नंढड़ियूं आहिनि। जी हा। उनखे छा पढ़ाईंदा आहियो? हा वरी पढ़ाईंदा बि आहियूं, पढ़नि पियूं सरकारी स्कूल में। मदद वारा बि अचे पई, ज़िंदगी जो ख़र्च वर्च बि ॾियूं था, स्कूल जो ॾियूं था। नंढड़ियूं मुंहिंजूं 4 पढ़नि थियूं। हिकिड़ी पढ़ी चुकी आहे, ॿियूं 4 पढ़नि थियूं। नंढड़ी हिकिड़ी ठीक रहे कोन, हुननि खे साह जी कसर आहे, पई आहे वीचारी घर ते खट ते पई आहे। उनजो इलाज वग़ैरह बसि। पोइ हाणे ॾुखियो सुखियो थी हलायां पियो घर जो जान। को अलाए वली अचे त ॾेई थो वञे, न इलाज करायूं पिया, पई आहे खट ते नंढड़ी। हमारी ये एक ही दुकान है, इसमें से ही घर का सारा राशन वगैरह लेते हैं और कोई कमाने वाला भी नहीं है, सिर्फ बाबा है, वो भी चल नहीं सकते। ये दुकान का मतलब दुकान में से ही होता है, 200 या 250 ही बचते हैं। अच्छा, फिर उसमें से गुजारा तो नहीं होता? कोशिश करते हैं, इसमें से ही गुजारा हो जाता है कभी, या तो कभी भूखे सो जाते हैं। कुछ पड़ोस वालों ने किया और कुछ डॉक्टरों ने, और जो घर पर था वो भी अब्बू के इलाज पर लगा दिया था। अब घर में कुछ नहीं? जी नहीं, को खाते हैं या शाम को नहीं होता। अब दूसरे बच्चे ईद की तैयारियां कर रहे हैं। अब्बू की वजह से घर में पैसे नहीं है और हालात को देखकर नहीं होता। पानी से ही कर लेते हैं, रोजा पानी से ही खोलते हैं। नहीं, दिल तो करता है लेकिन पैसे नहीं। दिल तो करता है पर पैसे ही नहीं है। साल हो गए अब्बू को ऐसे 4 प्लेटें। नहीं भाई कोई भी नहीं। इलाज कैसे कराया बाबा का इलाज कराची में हुआ है। सब कुछ अब्बू पे लगा दिया जो घर पे पड़ा था। आप कौन सी क्लास में पढ़ती हैं? 9th में पढ़ती हैं। तो स्कूल का खर्चा वगैरह? खर्चा हम बस जाते हैं, वो बच्चों को खाते पीते हम देख कर गुजारा कर लेते हैं। अच्छा। बस सही गुजारा है। घर में कभी कुछ होता है, कभी नहीं कुछ होता। तो फिर जी भूखे सो जाते हैं। तकलीफ तो होती है, पर अब्बू को ऐसे देखकर है ना चुप हो जाते हैं। अब्बू को ऐसे देखकर हम फिर चुप हो जाते हैं। हमारा भी दिल करता है, कपड़े लेने को, चीज़ें लेने को दिल करता है, फिर अब्बू को देखकर चुप हो जाते हैं। बाकी परेशानी तो हुंदी है इंसान नूं, इदां दे हालात च चकना थलना वो मजबूरी है इंसान दी। बस कर लईदा आ भाई, होर क्या करना है। किसी नूं कह भी नहीं सकदे हैगे भी साडी हेल्प करो। जो कोई करे जी बिस्मिल्ला, ना करे उन्हां दी मर्जी। किसे वक्त गुजारा? बस अल्लाह मालिक, अल्लाह गुजारे करी जांदा, अल्लाह देई जांदा। बस कोई किसे दे सदके, कोई किसे दे, कोई बच्चियां दे सदके, कोई एदे सदके मिलता है जी, कोई देई जांदा। में कौन है दूसरा कमाने वाला? कोई भी नहीं है। अच्छा। बस यही सी एक कमाउण वाला, वो भी अल्लाह मियां ने ओनू मंजे ते बिठाता। बच्चियां आ बस। नहीं बस फिर
अल्लाह मालिक ऐसे ही सो जाते हैं। ऐसे ही सो जाते हैं। असां समेत संदसि न्याणियूं उहो सुवाल कनि थियूं त छा हिन मुल्क में कंहिं सफ़ेद पोश पोरियत माण्हूअ जी इज़त भरी बहाली लाइ का स्कीम नथी रही सघिजे? छा सभिनी हथनि खे घुरण सेखारणु असांजे हुक्मरान जी तरजीह आहे? सारंग सां टाइम न्यूज़ सांगड़।